सोना की करना चांदी नू पीर अली मेरा जेवर ते गहनाए दम दम हर वेले असा अली अली कहना जरे अली जे शान जी असांखे ख़बर ना है तब अली पाक जे पुठियां निमाज़ूं पढ़ियूं अली पाक जे इमाम उस्मान गनी जे शान के केर पहुंचंदो उस्मान गनी जे शान जी ख़बर ना है वो जे पुठियां मौला अली उस्मान गनी निमाज़ूं पढ़ियूं वो फारूक आज़म उन जी शान के केर पहुंचे वो मुंहिंजा दोस्तो जे पोयां सोने उमर सोने उस्मान सोने अली सोने हसन सोने हुसैन सहाबा अहले बैत निमाज़ूं पढ़ियूं अबू बकर सिद्दीक जे शान के केर सुञाणे जरे सिद्दीक जे शान जी ख़बर न आहे वो जेके आला मकाम रब ॾियण वारो आहे उन मुस्तफा जे शान के केर थो सुञाणे सघे वाहे या न मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ भाइरो असांखे रसूल जे आशिक़नि जी शान जी ख़बर न आहे वो रसूल जो मकाम त आला ऐं मर्तबत वॾो ऐं बुलंद बाला आहे खुदा जी ज़ात जो कसम आहे इहो मेराज उरूज मां निकितल आहे जंहिंजी माना आहे बुलंदी रब्बुल आलमीन उहा बुलंदी पंहिंजे हबीब खे अता फरमाई न अहिड़ी बुलंदी अॻु कंहिंखे मिली ही न बाद में मिली सघंदी भला मेराज करायो छो रुगो बस इहा ॻाल्हि पूरी करे बाबा लंगर तयार आहे हा मुंहिंजा साईं बस असां बि तयार आहियूं खाइण लाइ आहे या न अल्लाह तयार आहियो या न अब यारी जो लंगर त यारी यार जा मुरीद खाईंदा न इन में कहिड़ो वॾी हा अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत मेहमाननि जे लाइ लंगर तयार आहे खुदा जी ज़ात जो कसम आहे ही मीलाद शरीफ़ ही यारी शरीफ़ महबूब सुभानी पाक जी जनब रूह सां कई आहिनि हुन जा हित में बेड़ा पार त क़यामत में बेड़ा पार शाबाश सुभान अल्लाह मेराज छो थियो हाणे हदीस पाक मुस्तफा करीम जी सुभान अल्लाह अल्लाह जे हबीब फरमायो साईं करीम वाह वाह जंहिंजो असां तूं कलमो था पढ़ूं मज़ो वठी ॻाल्हि खे ॿुध न सुभान अल्लाह हबीब जी ॻाल्हि जंहिंजो तूं असां कलमो था पढ़ूं उन महबूब जी ॻाल्हि आहे अल्लाह जो महबूब अल्लाह जो हबीब अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह ताला हर नबीअ खे ॿ वज़ीर ॾिना सुभान अल्लाह घणा वज़ीर चओ हर नबीअ खे पर अल्लाह ताला जी ज़ात मूंखे 4 वज़ीर ॾिना सुभान अल्लाह घणा मूंखे 4 वज़ीर ॾिना पर हाणे चईन जी ॻाल्हि आई आहे त वॾा मलाइक बि घणा चओ न ॿी दर्जे जी किताब में 3 या 4 दर्जे जी किताब में पढ़िया हूंदई मलाइक वॾा घणा 4 आसमानी वॾियूं किताबूं घणियूं 4 मुंहिंजा दोस्तो तरफ़ घणा आहिनि 4 खुदा जी ज़ात जो कसम जॾहिं तरफ़ बि 4 आसमानी किताब बि 4 ओ मुंहिंजा अल्लाह रब्बुल आलमीन जा नेक माना मलाइक बि 4 अल्लाह पाक जा तूं इस्म पाक जा अखर गण अलिफ लाम लाम हा 4 मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्म जा अखर गण मीम हा मीम दाल 4 वो जंहिंजो आहे चईन सां प्यार उन जो आहे बेड़ो पार सुभान अल्लाह 4 वज़ीर जॾहिं या महबूबन हदीस मदीने में ॿुधाई न किथे ॿुधाई को लंडन जो मुरीद को पेरिस जो मुरीद को मलेशिया जो को मुंहिंजा दोस्त किथां जो को कंहिंजो प्यासी कंहिंजो प्यासे को कंहिंजो प्यासे असां प्यासे मदीने जा हलो सब दोस्तो ने मिटायूं ज़ख्म सीने जा
नबी के वज़ीर अल्लाह ताला मूंखे 4 वज़ीर ॾिना या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा 4 वज़ीर पर उन्हनि जो तारुफ तो करायो अल्लाह जे नबी फरमायो हाओ उन्हनि जो तारुफ मुंहिंजा 2 वज़ीर आसमान ते 2 वज़ीर ज़मीन ते सुभान अल्लाह छा चयम वज़ीर आसमान ते चओ ॻाल्हायो मूंसां आसमान ते ज़मीन ते वरी चओ आहे या न अब सदर पाकिस्तान जो घणा हिकिड़ो आहे या 5 हिकिड़ो सदर वरी हुनजा वज़ीर हूंदा आहिनि सूबा घणा आहिनि यार वा छा कया वरी तव्हां 4 ते मोटी आया सूबा घणा आहिनि 4 ऐं पोइ वज़ीर हर सूबे ते आहे या न प्यारा मुसलमान भाइरो पोइ जिथे जंहिंजो वज़ीर आहे उते उनजी बादशाहत जिथे जंहिंजो वज़ीर आहे उते उनजी बादशाहत कसम रब्बे ज़ुल जलाल जो अल्लाह जे नबी फरमायो मुंहिंजा 2 वज़ीर आसमाननि ते 2 वज़ीर ज़मीन ते इहो साबित थियो त रसूलुल्लाह जी बादशाही आसमाननि ते बि आहे त ज़मीन ते बि आहे खुदा दा खजाना मेरा मोहम्मद हलावे खुदा दा खजाना मेरा मोहम्मद हलावे खुदा दा खजाना मेरा मोहम्मद हलावे गदागर बनावे या बादशाह बनावे खुदा दा खजाना मोहम्मद हवाले कीती खुदा अपनी वागे खुदा दा जहान मेरे मोहम्मद दमागे असाकू मोहम्मद मिठड़ा हलावे चलावे गदागर बनावे या बादशाह बनावे खुदा दा खजाना मेरा ऐ मुझा हबीब तुझा 2 वज़ीर ज़मीन ते 2 वज़ीर आसमान ते या रसूल अल्लाह आसमान वारा केड़ा वज़ीर ज़मीन वारा केड़ा वज़ीर अल्लाह जे नबी फरमायो आसमान वारो वज़ीर पहिरो हज़रत जिब्राईल ऐं ॿियो हज़रत मीकाईल ज़मीन ते पहिरो वज़ीर अबू बकर सिद्दीक़ ऐं ॿियो वज़ीर सुहिणो उमर आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझी शान ता कुर्बान वञो अल्लाह ताला फरमायो हबीब ही ज़मीन बि तू इन जो बादशाह आसमाननि जो बि तू बादशाह हिकिड़ो सूबो ज़मीन जो आहे हिकिड़ो आसमान जो आहे अलिया तोखे मेराज थो कराया ज़मीन ते बि सैर थो करी अॼु पहिरियों आसमान बि सैर करे वञ ॿियो आसमान बि सैर करे वञ टियों आसमान बि सैर करे वञ 7 आसमान सैर करे वञ ऐं मुंहिंजा हबीब जन्नत जो सैर करे वञ अर्शे अल्लाह जो शहर करे वञ ऐं मुंहिंजा हबीब लामका ते मां रब जो दीदार करे वञ दुनिया वारनि खे ख़बर पवे जिथे कोई न पहुची सघियो आहे उते पहुचे त हिकु रसूलुल्लाह पहुचे हबीब हलिया मेराज ही बि तूं पंहिंजी सल्तनत ॾिसी वञ ऐं हू बि तुंहिंजी बादशाहत आहे उन जो बि सैर करे वञ अल्लाह ताला जी ज़ात हिकु सूबे मां ॿिए सूबे जो सैर करण वियो आहे सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन इन करे पंहिंजे महबूब खे मेराज करायो हबीब हिते बि तुंहिंजो मेराज आहे ऐं हुते बि तुंहिंजो मेराज आहे पर ही मेराज निरालो आहे तमामु घणियूं हिकमतूं आहिनि ख़ुदा जी ज़ात जो कसम रात पूरी थी वेंदी पर मुस्तफ़ा जी बात पूरी न थींदी रब्बुल आलमीन असांखे महबूब जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए महबूब जे आशिक़नि जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए रसूलुल्लाह जे इश्क़ ऐं मोहब्बत रखण वारनि जे तरीक़े ते असां सभिनी खे हलाए हिक ॿिए सां मोहब्बत कयो क़ुरान ते अमल कयो जेतिरी थी सघे कंहिं सां भलाई कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा उम्मती आहियूं अल्लाह जे नबी फरमायो मोमिन हीअं हूंदो आहे हिक ॿिए सां ईअं हूंदो आहे जो हिकिड़े जान जे उज़वे खे दर्द थींदो आहे त ॿिए खे बि तकलीफ़
महसूस थींदी आहे इहो मोमिन जो शान आहे मोमिन मोमिन खे गार न ॾींदो आहे मोमिन मोमिन खे लान तान न कंदो आहे मोमिन मोमिन खे मुंहिंजा दोस्त ईज़ा न ॾींदो आहे मोमिन मोमिन खे धोखो न ॾींदो आहे मोमिन मोमिन सां वफ़ादार थी रहे रसूलुल्लाह जी ज़ात फरमायो मन आज़ा मुस्लिमन फ़क़द आज़ानी जंहिं मोमिन खे तकलीफ़ ॾिनी आहे हुन ॼण मां मुहम्मद करीम खे तकलीफ़ ॾिनी आहे इहो मोमिन जो शान आहे असां जेकॾहिं पाण खे मुस्लमान सम्झूं जेकॾहिं मोमिन सम्झूं त पोइ असां हिक ॿिए सां भलाई कयूं हिक ॿिए सां चङाई कयूं रब्बुल आलमीन बि राज़ी आहे मिठो मुस्तफ़ा करीम बि राज़ी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां तव्हांजे घरनि जो बचड़नि जो इज़त आबरू दीन ईमान निस्बत मोहब्बत अदब जो ख़ैर फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिरु दाअवाहुम अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन हाणे ॿ मिसरा सलातो सलाम जा पढ़िया वेंदा पोइ दुआ थींदी पोइ मां दोस्तनि खे चवंदुसि तेसिताईं तव्हां लंगर जी तयारी कयो मुस्तफ़ा